सेवन मावा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन में इलेक्शन 2024 जूं तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी ऐं सारी आहिनि, जॾहिं त इलेक्शन में बीठल उम्मीदवारनि पंहिंजी वर्क शुरू करे छॾी आहे। सेवन तालके जे यूनियन काउंसिल बंबा जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बीठल उम्मीदवार सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे साथियुनि सां गॾिजी ॻोठ वॾे मुनायूं में पहुतो, जिते वॾेरो शमीर अली लाशारी वॾेरो साहिब ॾिनो लाशारी जी कोठायल कारनल गॾजानी में शिरकत कई, जिते सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ऐं संदसि आयल पीपल्स पार्टी अॻुवाणनि जो दौलत शरनैन सां शानदार इस्तक़बाल कियो वियो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां PS 77 ते बीठल उम्मीदवार सैयद मुराद अली शाह सां गॾु अॻूणो MNA सरदार सिकंदर अली राहपोटो, अॻूणो MPA सैयद हसनैन शाह, महमद सलीम बाजारी, वॾेरो शुजा अहमद राहपोटो, महमद सालिह उर्फ शमन राहपोटो, पीर शफ़ीक अहमद वेड़ाई, हाजी निसार अहमद लुंड, रईस अमानुल्लाह शाहणी, वॾेरो लुकमान मेमण, वॾेरो नवीद मेमण ऐं ॿिया केतिरा ई पीपल्स पार्टी तालका सेवन जा अॻुवान ऐं कारकुन साईं सां गॾु हुआ।